तां सदके वञा, दिलदार तां सदके वञा, मौला तोखे पाणे हथनि सां सिंगारियो, सूरत वावा सुभान अल्लाह, ओ प्यार तां सदके। गीत सजण तुंहिंजी सूंह जगाया, गीत सजण तुंहिंजी सूंह जगाया, दिल थी नचवां वस में ना, हर हर ही हूँ बेखुदीअ में पुकारियो, सूरत वावा सुभान अल्लाह, ओ प्यार तां सदके। अस्सलाम वालेकुम। सिंधी फिल्म संसार साण असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर। माना त महिरबानी जॾहिं असां सिनेमा जी ॻाल्हि कंदा आहियूं या ख़ासि तौर ते हीउ जेको मीडियम आहे जंहिंमें इंसानी ज़हनी इर्तिक़ा जे हवाले सां घणो कुझु तइ कयो वञे थो, त मुशाहिदाती क़ुवत असांखे इहो ॿुधाए थी, तहक़ीक़ इहो ॿुधाए थी त इंसानु जॾहिं नंढी उमिरि खां वठी ॾिसणु शुरू करे थो त ॾिसण जी सघ हुन जे दिमाग़ ते शदीद तरीन असरु करे थी। मिसाल तौरु सिनेमा आहे, थिएटर आहे, टेलीविज़न आहे, इहे जेके मीडियम्स आहिनि जॾहिं उन्हनि खे इस्तेमालु कजे थो त जेको पैगाम आहे उहो इंसानी ज़हन ताईं तकिड़ो पहुचे थो ऐं उन जा अक्स घणो करे वॾी उमिरि ताईं रहिजी वेंदा आहिनि। इहो ई हवालो फिल्म जो बि आहे, जेको जीअं त सिनेमा जो असां ज़िक्र कयोसीं, ऐं फिल्मुनि में वरी जॾहिं असीं इहा ॻाल्हि करणु चाहींदा आहियूं त असां पुराणे दौर जी फिल्मुनि खे अवां ते रिवाइव करणु चाहियूं था, त उहे सभु महिरबान असां सां मुस्तक़िल राब्ते में रहंदा आहिनि, जेके ॼाणंदा आहिनि त उन्हनि इहो वक़्तु कीअं गुज़ारियो हुयो। उहे फिल्मी दौर मोटी ईंदा आहिनि, उहे यादूं मोटी ईंदियूं आहिनि। असांजी बि इहा ई कोशिशि आहे त उहे पंहिंजे पाण खे रिवाइव कनि ऐं जेकॾहिं कोशिशि कनि त पंहिंजे नए नस्ल ताईं बि इहो पैगाम ज़रूरु पहुचाइनि त असांजियूं सिंधी फिल्मूं कीअं हूंदियूं हुयूं, जेके कुझु असां वटि मौजूदु आहे उहो असीं अव्हांजी ख़िदमत में पेश कंदा रहंदा आहियूं। असांजी अॼोकी फिल्म जिते असांजा मुअज़्ज़िज़ महिमान गुफ़्तगू कंदा ऐं जंहिंजूं कुझु क्लिप्स, कुझु गाना, कुझु यादूं असीं अव्हांजी ख़िदमत में पेश कंदासीं, उहा आहे फिल्म प्यार तां सदके। ऐं असांजे लाइ इहे भला भाग हूंदा आहिनि त असांजा मुअज़्ज़िज़ महिमान असां वटि कई ईंदा आहिनि ऐं फिल्म जे हवाले सां उन जे रेफरेंस में असां सां सैर हासिलु गुफ़्तगू कंदा आहिनि ऐं छा शुक्रिया अदा कयूं, बसि उन्हनि खे दिलि जे हुज़ूर सां असां पंहिंजे स्टूडियोज़ में भली कार अचूं था। असां सां फिल्म प्यार तां सदके ते ॻाल्हाइण लाइ मौजूदु आहिनि साईं मुमताज़ अली शेख साहिबु। साईं अस्सलाम वालेकुम। भली कार तव्हां असां वटि हमेशह कई ईंदा आहियो ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कंदा आहियो। महिरबानी नवाज़िश। साईं नूर मोहम्मद ख़ासकली साहिबु आहिनि, ब्रॉडकास्टिंग जो हिकिड़ो तमामु वॾो नालो ऐं परवरदिगार जेका तव्हांखे हैसियत इनायत कई आहे सामान सहेड़ण जी, ब्रॉडकास्टिंग जे मटीरियल खे गॾु करण जी, फिल्मुनि जे बारे में ॼाणण जी, रब साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद जो वॾी महिरबानी अचण जी। महिरबानी तव्हांजी। ऐं साईं असां सां गॾु आहिनि साईं मोहम्मद हुसैन मदारी साहिबु, सिंधी फिल्मुनि जे हवाले सां हिकिड़ो मुस्तनिद वजूद जंहिंखे हर शोबे में परवरदिगार ख़ूबसूरत रंग ऐं ख़ुशबू इनायत कई। मदारी साहिबु वॾी महिरबानी, तव्हां असां वटि आया आहियो। ऐं आख़िर में असां वटि असांजे साईं मौजूदु आहिनि साहिल आज़ाद साहिबु। बसि इहो ई आहे त आहे साहिल जी दुआ तोखे छल हाणे ख़ुदा, सो पाण असां वटि मौजूदु आहिनि ऐं यकीननि चाहींदासीं त प्यार तां सदके जे बारे में असां इन्हनि खां वधीक ॼाण हासिलु कयूं। शुरूआत में असीं पेश कंदासीं फिल्म जो स्क्रोल। फिल्म जो नालो प्यार तां सदके, पेशकार इदारो RK फिल्म्स। रिलीज़ थियण जी तारीख़ आहे 17 मई 1974। फिल्म साज़ ए रज़ाक ऐं कासिम, हिदायतकार SY अहमद, असिस्टेंट हिदायतकार HA बुखारी यानी हयात अली शाह बुखारी साहब, कहाणी मकालमा मूसा कलीम, अक्कासी आगा इमाम, शायर मूसा कलीम, मौसीकार ग़ुलाम अली ऐं मामा ज़मीर, अदाकार चकोरी, मुश्ताक चंगेज़ी, शहनाज, महबूब आलम, S मुग़ल, AR बलोच, गुलमुनीर, नरगिस, बाबू करेलो, मीर सिंधी, रमज़ान, किरन ऐं इरफान। ही हुयो स्क्रॉल ऐं असां पंहिंजे अॼोकी निशस्त में मुअज़्ज़िज़ महिमाननि जो स्क्रॉल पहिरीं पेश करे चुका आहियूं। गुफ़्तगू जे सिलसिले खे शुरू कंदासीं। शेख साहिबु तव्हां खां शुरू, तव्हांजी मेमोरी में हीअ फिल्म? हा जी हा, इहा फिल्म मुंहिंजी ॾिठल बि आहे ऐं जंहिं ज़माने में इहा फिल्म तयारु थी रही हुई उहे बि कुझु यादूं आहिनि ज़हन में। हयात अली शाह बुखारी सां जीअं त असांजी दोस्ती हुई त सिंध जे अंदरनि इलाइक़नि में शूटिंग जे सिलसिले में यूनिट हैदराबाद आयल हो कंहिं होटल में, त उन्हनि सां उते मुलाक़ात बि थी। ऐं इहा फिल्म प्यार तां सदके
जेका आहे उहा सिंधी फिल्मुनि जे सुनहरी दौर जी हिकु यादगार मूवी आहे। एस.वाई. अहमद साहब जेको बाबू भाई जे नाले सां सुञातो वेंदो, मूसा कलीम साहब जो भाउ, मूसा कलीम जो भाउ, ऐं उहो तमामु मेहनती माण्हू हो। उनजे कमु करण जो हिकिड़ो पंहिंजो तरीक़ो हो, पंहिंजो अंदाज़ हो। ॿी इन फिल्म जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे जंहिंजी तस्दीक मुश्ताक चंगेज़ी साहब पंहिंजे किताब में बि कई आहे त इहा फिल्म चकोरी मैडम जी एज़ ए हीरोइन पहिरीं फिल्म आहे। हिन खां पहिरीं घूंघट लाइ कुंवार में, घूंघट लाइ कुंवार में त हूअ हीरोइन कोन हुई, साइड में हुई, ॿियूं बि कुझु फिल्मूं हुयूं जंहिंमें साइड में हुई, पर बिल्कुलु हीरोइन जे तौर ते इहा फिल्म हुई जेका मुश्ताक चंगेज़ी साहब जे सिफ़ारिश ते जेको हुन पंहिंजी किताब लिखियो थी। पर इहा रिलीज़ बाद में थी। मिठड़ा शाल मिलन या ॿियूं जेके चकोरी साहिबा जूं फिल्मूं हुयूं उहे पहिरीं रिलीज़ थी वियूं, पर पहिरीं फिल्म इहा हुई ऐं तमामु भरपूर उन में इन जी अदाकारी आहे। ऐं हुनखे जीअं त ख़बर पई त मूंखे को साइड हीरोइन में ई खणनि था ऐं मूंखे इन फिल्म में पंहिंजी सलाहियतुनि जो भरपूर इज़हार करिणो आहे, त इहा फिल्म हुन जी बहितरीनु फिल्मुनि मां हिकु आहे। ख़ासि करे उन जा गाना ऐं उन जी हिदायतकारी ऐं हिकु यादगार मूवी आहे। इन जा गाना अञा बि असांजे ज़हन में आहिनि ऐं मक़बूल गाननि में उन्हनि जो शुमारु थिए थो। ऐं इहे फिल्मूं जेके आहिनि खणी केतिरो बि ज़मानो गुज़री वञे डॉक्टर साहिबु, पर इहे फिल्मूं कॾहिं माण्हुनि जे भले इहे रीलूं गुम थी वञनि, भले इहे पोस्टर हेॾां होॾां थी वञनि, पर ज़हन में मेमोरी में माण्हुनि जे आहिनि इहे फिल्मूं अञा ताईं। नूना साहब, तव्हां ख़ासि तौर ते जीअं ब्रॉडकास्टिंग तव्हांजो हवालो रही आहे, तव्हां पाण आइटम्स प्ले कंदा रहिया आहियो, तंहिंखां सवाइ पाकिस्तान कराची ते तव्हां लाइब्रेरीअ सां सलाह ॾेई रहिया आहियो। केतिरी अहमियत आहे हिननि फिल्मुनि जे आइटम्स जी? तमामु घणी अहमियत आहे डॉक्टर साहिबु। ऐं जॾहिं ही 74 जी फिल्म रिलीज़ थी आहे, मां जॾहिं रेडियो में आयुमि 1977 में, त इन्हनि जा नग़मा जेके हुआ ख़ासि तौर ते मोहम्मद यूसुफ जे आवाज़ में प्यार तां सदके, फिल्म जे नाले तां आहे प्यार तां सदके, प्यार तां सदके जी। अॻिते त कोन थो अचे बोल पूरो मूंखे। असां काफ़ी इहे नशर कंदा रहियासीं ऐं इन्हनि जी फरमाइश तमामु घणी महिरबानी कंदा हुआ। ऐं अॼु बि जेसि ताणी मां त हाणे रिटायर थी वियो आहियां, पर इन्हनि नग़मनि जी अफ़ादियत ते असरु कोन पियो आहे। ॿुधणु म्यूज़िक सुठो आहे, शाइरी ख़ूबसूरत आहे, ऐं अॼुकल्ह जी जेका शाइरी आहे उहा बि तव्हांजी नज़रुनि में आहे, पर फिल्मी मौसीक़ी जी जेका शाइरी रही आहे तमामु सुठी ऐं आवाम खे पसंदीदड़, ऐं म्यूज़िक लाजवाब, ऐं फिल्मियूं त माशाअल्लाह जेके बि ठहियूं तमामु सुठियूं ठहियूं। पोइ ज़ाहिर आहे का फिल्म फेल बि वञे थी किन ख़ामियुनि जे करे, या माण्हू नथा ॾिसनि, या स्टोरी में का कमी रहिजी वेंदी आहे, या डायरेक्शन में। पर ख़ासि करे हीअ फिल्म त तमामु सुठी फिल्म ऐं बहितरीनु फिल्म हुई। चकोरी जो कमु लाजवाब, मुश्ताक चंगेज़ी बि पंहिंजो पाण मल्हायो, ऐं वधीक मुमताज़ मुंहिंजो भाउ तव्हांखे ॿुधाए चुको आहे। असां सां ख़ासि करे सभु ॻाल्हि कनि पिया ऐं मोज़िज़ महिमाननि सां गुफ़्तगू अञा जारी आहे। ॿियनि महिमाननि खे बि तकलीफ़ ॾींदासीं, पर ज़िक्र लियो हिन टाइटल सॉन्ग जो प्यार तां सदके जो, त छो न इहो बि फ़िल वक़्तु ॾिसी वठूं। सदके वञा दिलदार तां सदके वञा, मौला तोखे पाणे हथनि सां सिंगारो, सूरत वावा सुभान अल्लाह, ओ प्यार तां सदके।
सजण तुंहिंजी सूंह जगाया गीत सजण तुंहिंजी सूंह गाया दिल थी नचवां वस मेरा हर हर ही हूँ बेखुदिया में पुकारो सूरत वावा सुभान अल्लाह प्यार तव्हां सदके टाइटल सॉन्ग ऐं मदारी साहब तव्हांजी यादगिरी हिन फिल्म जे हवाले सां बस ही पिक्चर में डायरेक्शन न आहे ही पिक्चर में ही सम्झी के हिकिड़ो टीम वर्क आहे मोहबत आहे मोहब्बत अहिड़ो मोहब्बत बाबूभाई पाण अहिड़ो डायरेक्टर हो उनके पूरो पंहिंजो टीम सां मोहब्बत करंदो तो जॾहिं टीम पूरो उनके साथ ॾे हिकिड़े डायरेक्टर खे हू तो प्यार कयो सिंगार चा बणाईंदो वो तो महबूब आज़म बणिजी वेंदो महबूब आज़म सां बि पूरो टीम हो ठीकु आहे तॾहिं मुग़ल आज़म बणिजी वियो ठीकु आहे ही बि त ही बाबूभाई बि अहिड़ो हिकिड़ो डायरेक्टर हो जो इन सां हर माण्हू प्यार कंदो हो हिन फिल्म में तव्हां हुयो जी हा सर मां सिंधी कहिड़े फिल्म में न आहियां हिन में तव्हां छा कयो सिंधी जो हा दिहाड़ी मुंहिंजो दिहाड़ी आहे लाइट ख़राब पियो मथां आउटडोर में वञा पियो साहिल साहब जी साईं तव्हांजी का यादगिरी हिन फिल्म जे हवाले सां तव्हां हीअ फिल्म ॾिठी मूं ॾिठी त कोन्हे जी बाक़ी तारीफ़ हिन जी इलाही ॿुधी जी ऐं मां सम्झां थो अहिड़ी फिल्मियूं अगरि अॼु ताईं बणजनि हा जी त असांजूं सिनेमा हॉल जेके आहिनि वीरान न हुजनि हा जी ऐं न को छो असांजे सिंधी पंजाबी फिल्म ॾिसनि था ब्लैक में टिकट वठी त छा पंहिंजी फिल्म न ॾिसंदा पर छो जो हिन खां बाद जेके बि असांजो बाद जो जेको दौरु आहे तंहिंमें ज़वाल हो जेके बि फिल्मूं बनियूं हिकिड़ी बि हिट कोन थी सम्झो न बाक़ी नाले जे लिहाज़ सां की हिकिड़ी ॿ फिल्म सिर्फ़ु इन जे करे जीअं हू फुल माची हो भई फुल माची माण्हू ॾिठो प्रोडक्शन जा 4 पैसा बची विया घातू घर न आया पर हाणे हुन में जेको कमु हो तव्हां ॾिठो उहा ॻाल्हि न हुई जेके असांजी इहे फिल्मूं जेके जीअं पंहिंजो इहो तव्हां पिया प्यार सदके जी ॻाल्हि कयूं प्यार सदके जी ॻाल्हि थी वियो ॿिया कई अहिड़ियूं फिल्मूं आहिनि हिट वयूं शेख साहिब जूं शेख हसन साहिब जूं फिल्मूं हुयूं पीरज़ादे साहिब जी फिल्मूं हुयूं जी सिद्दीकी साहिब ग़ुलाम अहमद सिद्दीकी ग़ुलाम अहमद सिद्दीकी इहे जेके इन वक़्त जी जेके बि फिल्मूं बनियूं ॿिया बि अहिड़ा डायरेक्टर आहिनि नसर साहिब हो त सुठियूं बनियूं ऐं इन जे करे बनियूं जो उहो कैरेक्टर हुनखे ॾींदा हुआ जेको हुनजे लाइक़ु हूंदो हो
हाणे ज़िक्र असां करणु चाहींदासीं प्रोफाइल्स जो, ऐं अॼु असां वटि जेको प्रोफाइल आहे उहो आहे एसवाए अहमद साहब जो। सिंधी फिल्म जे मशहूरु नाम मूसा कलीम जो भाउ हुयो। शेख यासीन अहमद हैदराबाद जे मशहूरु शेख घराणे सां तालुक़ु रखंदो हुयो, जेको 60 वारे ॾहाके में हैदराबाद जे अहम ख़ानदाननि में शुमारु थींदो हुयो। पंहिंजे भाउ मूसा कलीम सां शुरूआति में गॾु कमु कयईं, पर पोइ ॿिन्ही जा रस्ता आहिस्ते आहिस्ते जुदा थी विया हुया। शेख यासीन साहब यानी एसवाए अहमद साहब असां खां काफ़ी अर्सो पहिरीं मोकिलायो वियो। संदसि सिंधी फिल्मूं आहिनि रंगमहल, प्यार तां सदके, मुंहिंजो प्यार पुकारे, परदेसी प्यार ऐं दुश्मन। साहिल साहब, तव्हांजी मूसा कलीम साहब सां हूंदी हुई तमामु घणी विझड़ाइप हुई, हुन सां तव्हांजी शनासई तमामु वेझी, त एसवाए अहमद साहब सां बि हुई तव्हांजी? हा, दुआ सलाम हुई। अच्छा, इन जे करे हा, छो जो मां कॾहिं हैदराबाद वेंदो हुउसि, कराची होटल ते ज़रूरु ईंदो हुउसि जी, हुते इहे सही संगत मिलंदी हुई। हा, मौलाना ग्रामी साहब बि उते ई वेंदो हुओ ज़्यादातर, ग़ुलाम मोहम्मद ग्रामी साहब एडिटर महिराण जो। जी हा, जी हा। त तमामु सुठो प्यारो माण्हू हूंदो हुओ एसवाए अहमद साहब बि। अच्छा, मोहबती माण्हू हूंदो हुओ, ऐं असां सां प्यारु कंदा वेंदासीं आर्टिस्ट, ॻाल्हियूं कंदा हितां जूं हुतां जूं, त मिड़ी हिते ई मुंहिंजी मुलाक़ात ज़्यादा न थी। अच्छा, बाक़ी मूसा कलीम साहब सां थींदी, कराची बि ईंदा जॾहिं त उहे वेही असीं कचहरी बि कंदा हुआसीं, ऐं अॼु बि असांखे यादि आहिनि उहे उन्हनि जा चहिरा, नथा विसारे सघूं, न को उन्हनि जूं ॻाल्हियूं विसारे सघूं था। त मदाई साहब, तव्हांजी केतिरी मतिलबु जीअं तव्हां ॻाल्हि कयो पिया त तव्हां उन्हनि खे असिस्ट बि कंदा हुआ, हुननि जे वेझो बि रहंदा हुयो, त कीअं हूंदा हुया ज़ाती तौर ते एसवाए अहमद साहब? मतिलबु हुनजी प्रोडक्शन लेवल, हुनजो कमु करण जो स्टाइल, मोहबती त ख़ैरु पंहिंजी जॻह ते हूंदा हुया, पर बीइंग ए डायरेक्टर तव्हां हुनखे किथे था रखो? बाबू भाई जी, प्यारो माण्हू, इलाही मोहबत मां भरियो हो। जेको मोहबत मां भरियो हुयो उहो त सभु चीज़ मां भरियो आहे न। हिकिड़ो माण्हू पाण सुठो आहे पूरो टीम जे वास्ते, जॾहिं शूटिंग थिए थो त उन में कम से कम 100 माण्हू तो थियनि था। 100 माण्हू खे हिकिड़ो मोहबत सां रखे त उन खां न सुठो डायरेक्टर आहे न। हिकिड़ो डायरेक्टर थिए थो ब्रेक सॼी ॾींहुं, हिकिड़ो डायरेक्टर थिए थो चांहि नथो अचे, हिकिड़ो डायरेक्टर थिए थो भई मेकअप में न इहे, उहो अहिड़ो न हो। सारे गीतनि जो सरदार हिकिड़ो गीत आहे हिन फिल्म जो, अव्हां जी ख़िदमत में मोहबतुनि सां पेश कयूं था। जमालो
इन सदाबहार गीत ते अवां खां मोकिलायूं था इन ई दुआ सां जिते बुझो ख़ुशि हुजो शादी आबाद हुजो। फिल्म प्यार ता सदके जे हवाले सां ही पहिरियों हिसो असां अवां जी ख़िदमत में पेश कयो ऐं इंशाअल्लाह लज़ीम बशरत हयात ईंदड़ हिसे में तव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। पंहिंजे मोज़िज़ महिमाननि जा बेहद छा करियूं त उहे असां साण हुया, असां साण आहिनि इन फिल्म जे हवाले सां असां ऐं अवां ताईं हिकिड़ी ख़ूबसूरत ॼाण पहुचाए रहिया आहिनि। इजाज़त ॾींदा फ़ी अमान अल्लाह। अल्लाह भाई।